अस्सलाम वालेकुम खोखर साहब। सर वालेकुम अस्सलाम। सर कहिड़ा हाल आहिनि, ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह साईं खोखर साहब तव्हां ख़ुशि आहियो? ख़ैर तबियत सही आहे? अल्लाह जा एहसान। अॼु तव्हांजे साम्हूं सिंध जो बहितरीनु असांजो आर्टिस्ट, सीनियर आर्टिस्ट मीर सूबदार वेठो आहे। तव्हांखे साईं सां मिली केतिरी ख़ुशी थी आहे? साईं बसि ख़ुशी थी आहे, नज़र कोन थो अचे। सलाम था कयो। जंहिंमहिल ॻाल्हाए थो ख़बर कोन थी पए किथां आवाज़ु किथां थो अचे। अच्छा सर, हा सर, अल्लाह साईं हिनखे सिहत ॾे। बाक़ी सिहत जी मीर साईं खे ज़रूरत आहे, सफ़ा कमज़ोर थी वियो आहे। हा सर, ग़िज़ा जी ज़रूरत आहे। असुल कहिड़े क़िस्म जी ग़िज़ा मीर साईं खे इस्तेमालु करणु? नरम साईं, अच्छा, छो सख़्तु ग़िज़ा मीर साईं इस्तेमालु नथो करे? बर्दाश्त न थींदी, आंडो थोरा। मीर साईं ख़ादिम तव्हांजे लाइ कुझु राया थो ॾे, चए थो त सख़्तु ग़िज़ा मीर साईं खां बर्दाश्त न थींदी। छा इहो सही आहे? नरम नरम शइ तव्हां खाओ। हीलो थियो साईं जे करे साईं चई रहियो आहे, छो त साईं जन जा ॾंद साबित करे रहिया आहिनि। इन करे मूंखे चई रहियो आहे साईं ॿई साईं खे ॾिना हिकु जहिड़ा। हा मीर साईं ख़ादिम सां तव्हां कमु कयो, तव्हां कीअं महसूसु कयो हिनखे एज़ ए दोस्त, एज़ ए आर्टिस्ट? हाँ सर, तमामु फर्स्ट क्लास साईं तमामु मीर साहिब जे लाइ यकीन कयो ही तबियत जो बेजंड माण्हू। अच्छा, माना असां नंढा आहियूं त बसि असां चटूं भोग असां जहिड़ो थी सघूं। अलाह साईं जी वॾी हयाती। मां दुआ थो घुरां अलाह साईं खे क़यामत ताईं हिनखे हयाती, क़यामत जो ऐलान ही करे। उन दौर में मां चूज़ो त हाणे मां कुकुड़ आहे। हा थैंक यू। अलाह साईं तव्हां सभिनी खे ख़ुशि रखंदो। वॾी महिरबानी, थैंक यू।